इशूज़ में भलीकार आहियां सुभान खुसो। नाज़रीन, गुल प्लाज़ा साने के 11 ॾींहं गुज़री वञण बावजूदु गुल प्लाज़ा जे जेके मुतासिर उन्हनि खे अञा ताईं मुआवज़ो मिली न सघियो आहे। सरकार या दावा कई हुई त 2 ॾींहंनि अंदरि उन्हनि माण्हुनि खे मुआवज़ो ॾिनो वेंदो, पर अञा ताईं उन्हनि मुतासिरनि खे मुआवज़ो, उनजे वारसनि खे मुआवज़ो न मिली सघियो आहे। गुल प्लाज़ा में टोटल जेको ॿुधायो पियो वञे सरकारी सतह ते त 80 जेके माण्हू आहिनि उनजे अंदरि मौजूदगी जा इतला आहिनि। इहो ॿुधायो पियो वञे त टेक्निकली बुनियादनि ते जेको चेक कयो वियो, जंहिंमें 60 माण्हुनि जी उते गुल प्लाज़ा अंदरि लोकेशन मिली हुई। ऐं हाणे अॼु जेको आहे सर्च ऑपरेशन जेको आहे उहो ॿुधायो पियो वञे त मुकमल कयो वियो आहे ऐं बिल्डिंग खे मुकमल तौर ते सील कयो पियो वञे। इन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे स्टूडियो जॉइन कयो आहे अब्दुल्ला सोलंगी साहिबु आहिनि, असांजा क्राइम रिपोर्टर आहिनि। वॾी महिरबानी अब्दुल्ला साहिबु तव्हांजो। ऐं असांजी कोशिशि हूंदी त नुसरत वाहिद साहिबा आहिनि, अॻूणी MNA आहिनि, तहरीक इंसाफ़ सां जो तालुक़ु आहे, उहे असांखे जॉइन कनि। ज्ञानचंद साहिबु आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि, उहे असांखे जॉइन कनि। अब्दुल्ला साहिबु छा ॿुधाइनि था अमलदार त केतिरा अंदरि जेके माण्हू आहिनि उहे मौजूदु हुया, केतिरा जेके लाश आहिनि जंहिंजी सुञाणप थी आहे ऐं उन्हनि खे वारसनि हवाले कयो वियो आहे? ॾिसो, हिन अफ़सोसनाक साने में हिन वक़्तु ताईं जेके अंग अखर रेस्क्यू इदारा ॿुधाइनि था पिया त 71 लाश मिली चुका आहिनि। पर अॼु मुंहिंजी DC साउथ जावेद नबी खोसी साहिब सां ॻाल्हि ॿोल जेकी थी उन में उन ॿुधायो त असां जेकी टेक्निकल बुनियादनि ते लोकेशन कढीसीं, जियो फेंसिंग कराईसीं ऐं उते अंदरि माण्हू मौजूदु हुजण जे अंग जेको आहे जांच करण जी कोशिशि कईसीं, जंहिंखां पोइ असांखे 60 जेके लोकेशन मिलियूं जेके मोबाइलियूं आहिनि। मोबाइलियूं ज़ाहिर ॻाल्हि आहे अॼु जे दौर में हर कंहिं वटि जेको माण्हू आहे उन वटि मोबाइल हुजे थी पई। उन्हनि जे जियो फेंसिंग ज़रिए उन्हनि जी मोबाइलनि जी लोकेशन माना 60 उते माण्हुनि जी तस्दीक थी आहे। उन सां गॾोगॾु जेके ॿार हूंदा 10-12 ॿार ॿुधाए पियो वञे त उहे बि ज़ाहिर हूंदा, या जेकॾहिं को चौकीदार अहिड़ो हूंदो जिन वटि टेक्नोलॉजी का डिवाइस वग़ैरह न हूंदी जंहिंखे शो न थी सघी आहे। तंहिं करे लॻभॻि जेको हुननि ॿुधायो आहे DC साउथ मूजिबि त 80 माण्हू जे अंदरि हुजण जी मौजूदगी जा ख़दशा आहिनि, मतिलबु हुया उन टाइम। हाणे हिन टाइम जेको हुननि जा लाश ॿुधाया विया आहिनि त 71 जेके रेस्क्यू इदारा ॿुधाइनि पिया। रेस्क्यू इदारा कीअं थो करे पियो, ज़ाहिर ॻाल्हि आहे हाणे हिन टाइम कंडीशन उहा हुई जो लाश त को साबित मिले न पियो। जेको लाश यानी की कंहिंजा हॾा मिलनि पिया, इंसानी जेके जिस्म आहे उनजे को बि उज़ो मिले पियो उनखे उहो लाश काउंट कनि पिया। हाणे उहो क्लियर थींदो DNA थियण खां पोइ। हिन वक़्तु ताईं जेके DNA क्लियर कई वई आहे उहा 54 जा टेस्ट वठी विया हुया। 16 लाशनि जी उन टाइम सुञाणप थी, जंहिंमें कुझु ज़ख़्मी हुया या उन टाइम सड़ी विया, साह ॿूसा ॾियनि सभु मरी विया हुया। उन्हनि जी लाश उहे वारसनि खे बि हवाले थिया। उनखां पोइ जेके रेस्क्यू ऑपरेशन में कढिया विया उन मां तक़रीबन 15 खां 18 जेके लाश उहे बि कढिया विया हुया। उन्हनि जे मुंहुं चहिरो वग़ैरह सड़ियल उन्हनि खे सुञाणप कई वई। हिन टाइम DNA 24 खां 25 उहे लाश DNA रिपोर्ट मुताबिक़ पंहिंजे वारसनि जे हवाले कया विया आहिनि। हिन वक़्तु ताईं जेकी सुञाणप कई वई आहे 27 खां 28 टोटल माण्हू सुञाणप खां थियण खां पोइ उनजा जेके हॾा या जिस्म आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे। हिन वक़्तु टोटल जेकी सिचुएशन आहे उहा ॾिसण में इहा त अचे पई, जेके वारस आहिनि परेशान आहिनि पंहिंजे प्यारनि लाइ, उहे तक़रीबन उनजो अघु तमामु घणो आहे। उन वटि 86 कंप्लेन अहिड़ियूं आयूं आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि जंहिंजो को वारिस ई न आयो आहे, जेके माण्हू आहिनि। अच्छा, उहे ॿुधाइनि था पिया दुकानदार त मूं वटि जेको चौकीदार आहे उनजो जेको कमु कंदा आहिनि उन सां गॾु ॿिया चौकीदार हुया, हाणे उन्हनि जी डेटा रिकॉर्ड थी या न थी आहे। अच्छा, ॿियो DC साहिब मूजिबि त माना कुझु अहिड़े बि डेटा आहिनि जेकॾहिं फ़ोन ते तव्हां वठो था पिया ऐं उन्हनि खे ॿुधायो था पिया त भाउ फलाणो माण्हू गुम थियल आहे। हाणे उहो माण्हू 3 दफ़ा एंट्री बि थियल हुई, तंहिं करे जेको अंग उहो वधियलु आहे। तंहिं करे असां जेको आहे उनजी पूरी तरह सां स्क्रूटनी कयूं था पिया। स्क्रूटनी करण खां पोइ जेको आहे सो उनजी फैमिली खां फ़ोटू, उनजे NIC डेटा वग़ैरह वठी करे ऐं उहा कंफर्म रिपोर्ट अञा ताईं उहा GIT अंदरि शामिलु कई वेंदी। अॼु एडिशनल IG कराची ऐं उन सां गॾु कमिशनर कराची जेके हिन GIT जा अॻुवाणा कमिशनर कराची सरबराह ऐं एडिशनल IG कराची मेंबर आहे उनजो, अॼु उहे पहुची रहिया आहिनि। वधीक इन हवाले सां अॼु बिल्डिंग खे कयो आहे सील, सर्च ऑपरेशन कई आहे मुकमल। उनखां पोइ उन्हनि जे अंदरि जेके हले पई सर्च ऑपरेशन उहो ख़तमु करण खां पोइ SBCA उन सां गॾु KMC ऐं ॿिया जेके इदारा आहिनि लाॻापियल इदारा उहे बिल्डिंग खे ॾिसंदा, चकास कंदा, मुआइनो कंदा। उनखां पोइ उनजो फ़ैसिलो कंदा त छा हिननि खे ख़तमु करे हिन टाइम डिमोलिश करणु घुरिजे या उनजो जेको आहे अञा ऑपरेशन सर्च करे वञे। ठीकु आहे अब्दुल्ला, मां तव्हां ॾिसां थो ही जेको मुआवज़े जो ऐलान हो उहो प्रोसेस किथे पहुतो आहे, केतिरनि माण्हुनि खे मुआवज़ो मिली सघियो आहे, इन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे नुसरत वाहिद साहिबा आहिनि, अॻूणी MNA आहिनि, तहरीक इंसाफ़ सां जो ताल्लुक़ु आहे। बहुत शुक्रिया मैडम, आपने अपना कीमती वक्त दिया। अच्छा मैडम, गुल सानिया बहुत अफसोसनाक सानिया था पेश आया,
उसके बाद आपने देखा कि उस पर सियासत की जा रही है, फरीकैन एक दूसरे पे इल्ज़ाम लगा रहे हैं, अभी तक जो मुतासरीन थे उनको मुआवजा भी नहीं मिला। तो क्या कहेंगी मैडम इस सारे जो रवैया, जो रविश बनाई गई है हमारे यहाँ हादसे के बाद, उस पर सियासत की जा रही है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया अपने प्रोग्राम में मुझे इनवाइट करने का। देखें, आपकी आखिरी बात को सबसे पहले उठाऊंगी मैं कि आपने कहा कि मुआवजा अभी तक नहीं मिला। मुआवजा कहाँ मिलता है, और अगर मिल भी जाए तो इतनी जल्दी, कम से कम साल, 2 साल, 2.5 साल, 5 साल, इसके बाद ही कुछ होगा अगर हुआ तो। वरना तो फौरन कह दिया जाता है कि हम इतने इतने देंगे, इतने करोड़, इतने अरब, इतने फला। लेकिन होता होता क्या है, उसके बाद वो फौरन अपनी ही बात से पलट जाते हैं। अभी जैसे एक आई थी चीज के जी, उनके शनाख्ती कार्ड दें, तो उनके शनाख्ती कार्ड उनके साथ जल नहीं गए होंगे, वो घर में पड़े होंगे क्या? बहुत कम लोग होता है वो कॉपी करवा के जेब में रख रहे होते हैं, ज्यादातर ओरिजिनल होते हैं लोगों के पास उनके शनाख्ती कार्ड। तो ये इंतहाई स्टूपिड बातें, करना कराना कुछ भी नहीं है। आपको पता है कि अगर अगर कराची को कुछ करना था तो आप जानते हैं पिछले कम से कम 40 साल से पीपल्स पार्टी की हुकूमत है, ऑन एंड ऑफ, ऑन एंड ऑफ। और इसी तरह एमक्यूएम की हुकूमत है। एमक्यूएम की हुकूमत में एक दफा इन लोगों ने किया था कि कुछ थोड़ा बहुत काम हुआ था, वरना जमात इस्लामी की जो निमतुल्लाह थे उन्होंने बहुत तेजी से काम किया था इस शहर को अच्छा बनाने में। लेकिन फिर जाहिर है उनको खत्म कर दिया गया, उसके बाद ये आ गए। उसके बाद से मेरा नहीं ख्याल कि किसी ने कोई काम किया हो। लोग जाते हैं, हमारे ज़माने में भी यही हुआ, जो एक साहब थे वो जाके उन्होंने फंड भी जमा किए लोगों से कि जी आप हमें पैसे दें ताकि हम ये सफाई करवा सकें और हम फलां कर सकें। कुछ भी नहीं हुआ, कुछ भी नहीं हुआ, बिल्कुल। थोड़ी बहुत जो 2-4 नाले साफ हुए। उसके बाद अब जो मेयर साहब हैं, ये भी कब से तो बैठे हैं, ये 3 साल 4 साल हो गए तकरीबन इन लोगों को आए हुए लगातार। तो खैर ये तीसरी टर्म है पीपल्स पार्टी की। तो लेकिन ये कुछ करना नहीं है इन्होंने सिर्फ पाकिस्तान को लूटना है, और खास तौर पे उस शहर को इन्होंने बिल्कुल उस जगह पे लेके आ जाना है कि जिसे कहा जाए जीरो से स्टार्ट हो रहा हो। ये वो शहर है जो 80% लोगों को इकोनॉमी फराहम करता है पूरे पाकिस्तान को। और यहाँ पे जो रोजगार है, आप ये देख लीजिए कि सिर्फ यहाँ पे ये नहीं है कि एक उर्दू बोलने वाली कौम यहाँ पे पाई जाती है या सिंधी बोलने वाली, इसके अलावा पाकिस्तान के हर सूबे से यहाँ पे लोग मौजूद हैं, हर सूबे से। पंजाब के बेइंतहा लोग हैं, जितने घरों में काम करती हैं खवातीन, वो उनकी बेटियां, उनके हस्बैंड्स तो घर में पड़े रहते हैं, वो कोई काम नहीं करते। लेकिन ये कि काम करने की तलाश में ये कराची आते हैं। और कराची की एक मार्केट जो है पूरे पंजाब से ज्यादा टैक्स देती है, इतना ज्यादा यहाँ पे टैक्स दिया जाता है। जब आपको टैक्स भी मिल रहा है, जब आपको नौकरी भी मिल रही है, जब आप लोगों को फैसिलिटेट भी कर सकते हैं, तो काम क्यों नहीं कर सकते? टैक्स आपको दे रही है सबसे ज्यादा। मैडम ये तो ठीक है, वाकया हो गया, अब तो एक दूसरे पे इल्ज़ामों का सिलसिला भी है। लेकिन एक और चीज़ सामने आई कि मुस्तफ़ा कमाल साहब ने एक मुतालबा कर दिया कि भाई ये वफाक के हवाले का कराची को किया जाए। तो इस पे तहरीक इंसाफ का क्या मौक़िफ़ है? आप क्या समझते हैं कि वाकई कराची को वफाक के हवाले किया जाना चाहिए? देखिए, मैं समझती हूँ, मेरा अपना ज़ाती ख्याल ये है हमेशा से कि कराची को अलग सूबा होना चाहिए, और इसी तरह से बाकी जो है उसको देख लें, 3-3 शहर मिला के एक सूबे बना लें, या जैसे पूरा ही सिंध रखना चाहते हैं तो बना लें, जैसे भी इनका दिल करता है। लेकिन इम्पोर्टेंट बात यह है कि जब तक हमारे मुल्क के पंजाब नहीं मैडम, ये आपका जाती ख्याल है, तरीके इंसाफ का कहें कि तरीके? मेरा जाती ख्याल है, और इस पे मेरी 18 से पहले ही खान साहब से बात हुई थी, और 2018 की बात कर रही हूँ, और वो भी इस बात के ऊपर राजी थे। बल्कि वो तो यहाँ तक था कि यहाँ के लोगों को अलग करके उनको पूरा प्रोटेक्शन दिया जाए, कि वो जिस तरह यहाँ पे आपको पता ही है जितने बॉम्ब फाड़े जाते थे, जितनी गोलियां, और क्या कहना चाहिए, आपको मोबाइल आपके पास सेफ नहीं है, आपकी ज्वेलरी खसा बाहर निकल जा रहे हैं तो सेफ नहीं। तो सारी चीजों के लिए मैडम सूबा बनाने के लिए जाहिर सी बात है एक तरीकेकार आइन में मौजूद है ना, किसी के कहने से तो सूबा नहीं बन सकता। बिल्कुल सही है, फिर किसी कहने से नहीं बनेगा, लेकिन एक प्रोसेस शुरू होना चाहिए, क्योंकि ये बहुत बड़े बड़े शहर हैं या सूबे हैं। पंजाब को देख लीजिए, मुल्कों से बड़ा सूबा है ये, इतना बड़ा सूबा है, इसमें कम से कम तो 3 सूबे बनने चाहिए। इसी तरह कराची के ये सिंध में बनना चाहिए, इसी तरह केपी में, बलूचिस्तान में खास तौर पे इस रकबे के हिसाब से बहुत बड़ा सूबा है। अगर इसको हम बांट दे 2 सूबों में, तो जो भी इंसान उनको संभाल रहा होगा तो बेहतर तरीके से संभाल लेगा। क्योंकि यहाँ पे संभालने वाली बात है, जो इम्पोर्टेंट चीज है पैसा लेना ना लेना, ये 18 अमेंडमेंट फलान ढिमका,
ये चीज कहीं अलग चली जाती है। बात ये है कि मैनेज कैसे कर सकता है कोई इंसान इतनी बड़ी शहर को या शहरों को या सूबों को। अगर एक से ज्यादा लोग होंगे तो वो अच्छे तरीके से हर एक अपना इंडिविजुअली ज्यादा अच्छे तरीके से उसको मैनेज कर रहा होगा, और फिर तवज्जो दे रहा होगा कि क्या दूसरा मुझसे ज्यादा अच्छा तो नहीं कर रहा है, मुझे इस पे करना चाहिए कि नहीं करना चाहिए। तो मेरा ख्याल ये है कि जाती तौर पे पीटीआई का तो मुझे नहीं पता अभी फिलहाल क्या उनका विजन है या क्या वो सोचते हैं आगे के लिए, लेकिन इतना मुझे पता है कि इसको सूबे को अलग हो जाना चाहिए, कराची अलग सूबा बन जाना चाहिए और सिंध बाकी जो है उसको दो हिस्सों में और बांट देना चाहिए। ठीक है मैडम, आप हमारे साथ ही रहिए। मैडम तमामु हिकिड़ो वरी ॿियो मुतालबो के साम्हूं अची वियो आहे। अच्छा अब्दुल्ला, मूंखे तव्हां हीअ ॿुधाइजो त हीउ जेको मुआवज़े वारो मामिलो आहे उहो मामिलो किथे पहुतो आहे, छा ॿुधाइनि था, उनजो तरीक़ेकार छा आहे, केतिरनि ॾींहंनि ताईं इहे इम्कान आहिनि त उहे मुतासिर आहिनि, उन्हनि खे जेको मुआवज़ो आहे उहो मिली सघंदो? जो तरीक़ेकार थोरो डिफिकल्ट इन लाइ रखियो अथनि, जीअं मैडम ॿुधायो त NIC खणी अचो। हाणे जंहिंजो जेको सड़ी खाक थी वियो, जंहिंजो जिस्म न बतो, जंहिंजो को उज़ो न बचियो, उहो उनजो NIC ॻोल्हणु हुन लाइ मसइलो आहे। उहो बि सड़ी खाक थी वियो हूंदो ओरिजिनल NIC। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त हिन टाइम जेकी प्रोसेस शुरू थियल आहे उन में पहिरियों त इंफॉर्मेशन डेस्क DC साउथ वारे ऑफिस में उते उहो पंहिंजी एंट्री कराइनि था पिया माण्हुनि जी। उनखां पोइ उहा एंट्री करण खां पोइ उहा लिस्ट वरी यूनियन वारा वठनि था पिया, जेके यूनियन गुल प्लाज़ा जी आहे, जंहिंमें अख्तर पास्ता उनजो सदर आहे, सही, उहे वठनि था पिया लिस्ट। उनखां पोइ जेको आहे दुकाननि ऐं जेकॾहिं उहो उतां जा रिहाइशी आहिनि, यानी की उते दुकानदार आहिनि कमु करण वारा, उन्हनि जी कंफर्मेशन उतां थी थिए पई। ऐं जेकॾहिं जेको ॿाहिरि माण्हू आयो शॉपिंग करणु, उन लाइ वरी अञा मुख़्तलिफ़ इदारनि खां, नादरा खां ॿियनि खां वेरिफिकेशन कई थी वेंदी पिया, हिन जी फैमिली कहिड़ी आहे, उन फैमिली मां वेरिफिकेशन कई थी वञे। ऐं उहो नादरा जी गाॾी हिन वक़्तु जेको आहे सो DC साउथ ऑफिस मौजूदु आहे। हिन वक़्तु अॼु जेको DC साहिबु ॿुधायो था, जेके टोटल केस आहिनि उहे अञा ताईं पेंडिंग्स में आहिनि। बाक़ी 4 केस आहिनि जिन खे स्क्रूटनी बाद हिन टाइम मोकिलियो वियो आहे, ऐं 4 अॻु में मोकिलिया विया। यानी कि टोटल 8 केस आहिनि जिन जे लाइ मुकमल तौर ते स्क्रूटनी करण बाद उन्हनि जे मुआवज़े लाइ अॻिते कागज़ मोकिलिया विया आहिनि। अॼु उन्हनि खे चेक मिलण जो इम्कान आहे। माना जीअं हिकिड़ा हूंदा आहिनि माण्हू सानियुनि जो फ़ाइदो वठंदा आहिनि, हिकिड़ी वीडियो बि आई त भई हीअ माण्हू साॻा ई माण्हू आहिनि जेके ईअं पंहिंजो एंट्री कराईंदा आहिनि मुआवज़े जे करे, अहिड़ा कुझु छा ॿुधाइनि था? साईं त नादरा जी ऑफिस बीठल आहे, इमिग्रेशन ॿिया जेके इदारा आहिनि उहे बीठल आहिनि। हिन टाइम जेको अहिड़ो वाक़ियो हिकिड़ो आहे जेको DC साहिबु ॿुधायो त हिकिड़ी फैमिली आहे जेकी मीडिया ते वञे थी पई, ॿुधाए थी पई त साईं माण्हू घुमनि, पर उनखे जॾहिं असां घुरायूं था पिया एंट्री करण लाइ त उहो असां नथी पहुचे। उन्हनि खे बि जेको हुन अपील कंदे इन कैटीन जे थ्रू उन ॿुधायो त भाउ उहे फैमिली अचे एंट्री करे त ख़बर पए। अब्दुल्ला, मां तव्हां अचां थो, ज्ञानचंद साहिबु आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो तालुक़ आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि। वॾी महिरबानी ज्ञानचंद साहिबु। अच्छा ज्ञानचंद साहिबु, हीउ अफ़सोसनाक सानियो पेश आयो गुल प्लाज़ा वारो, उनखां पोइ तव्हां ॾिठो त MQM पाकिस्तान तरफ़ां इहो मुतालबो बि साम्हूं आयो त कराची खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। उहो वफ़ाक़ जेको सिंध खे ॿियनि सूबनि खे गैस प्रॉपर न पियो ॾिए, उहो वफ़ाक़ जेको मोटरवे ॿियनि हंधनि ते ठाहे पियो, पर कहिड़े वॾे अरसे खां सखर हैदराबाद मोटरवे रोड जो शिकार आहे। छा सम्झो था इन बयान खे कीअं ॾिसो था? ऐं उन सां गॾोगॾु हीअ बि ॿुधाइजो त नुसरत वाहिद साहिबा आहिनि जेको आहे त तहरीक इंसाफ़ जे अॻूणा MN आहिनि, उहे असां सां गॾु आहिनि। उहे चवनि थियूं त कराची खे जेको आहे त जुदा सूबो ठाहिणु घुरिजे। छा चवंदो साईं तव्हां? ये नहीं मानेंगे। ज्ञानचंद साहब, मुझे आवाज़ अचे पियो तव्हांखे? सर ठीकु आहे, रस्ते में शायदि उन सिग्नल जो मसइलो आहे। कोशिशि कबी जेसिताईं ज्ञान साहिब सां असांजो राब्तो बहाल थिए त उन्हनि खां इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त हू इन्हनि ॿिन्ही मुतालबनि खे कीअं ॾिसनि था, छा तरीक़ेकार आहे। पीपुल्स पार्टी छा थी चवे त छा वाक़ई जेको आहे त हीउ जेको मुतालबो आहे इन ते अमल पहिरां जेको आहे कोशिशि कई पई वञे, इन ते अमल दरामद कराइण जी कोशिशि कई पई वञे। ऐं आम तौर ते इहो चयो वञे थो त गुज़गो में जेको आहे त मुख़्तलिफ़ जेके नवां सूबा ठाहिण जी जेके कोशिशूं आहिनि अंदरूनी तौर ते कयूं पियूं। अच्छा मैडम, मुझे ये बताएं, आपने तो ये मुतालबा कर दिया, अब तो ये जाहिर सी बात है तो आईनी तरीके से होना है, लेकिन क्या इस तरह कहा जा रहा है कि इस पर कुछ काम हो रहा है, कुछ कुव्वतें चाह रही हैं कि नए सूबे बनाए जाएं, तो आपके पास क्या मालूमात है? देखिए मेरे पास मालूमात इस सिलसिले में कोई नहीं है, सिवाय इसके कि जो थोड़ा बहुत खबरों में देख लिया या यूट्यूब पे सुन लिया, इसके अलावा और कोई मालूमात नहीं है। लेकिन ये एक बहुत अच्छा आइडिया है। आप देखें इंडिया ने किया अपने आप को, उसने सूबे बनाए,
अमेरिका में देखें कितने सूबे उनके बने हैं, कितनी स्टेट्स उन्होंने अलग की हैं। तो वो इसीलिए होता है कि अच्छी तरह मैनेज किया जा सके। देखिए मैडम पैसा दूसरी जगहों पे ठीक है, सिंध के लोग सूबे के हवाले से, सिंध के हवाले से बहुत बहुत हसास हैं, आपको आप समझ सकती बहुत हैं। सेंसिटिव है। वो तो वो है ना, जरदारी ने जो नारा लगाया था, मरसू मरसू सिंधा देसू। तो जी ये एग्जैक्टली यही होता है कि हमारे व्हाट्सएप ग्रुप पे भी अगर कहीं लिखा हुआ आ जाए तो फौरन सिंधी लाड़काना से, दादू से, पता नहीं किससे लिखना शुरू हो जाएंगे, हम नहीं इसको चाहते कि ये अलग हो। तो भाई आप क्या कर रहे हैं? सिंध में रहते हुए आप क्या कर रहे हैं? आपकी अपनी हालत भी बहुत खराब है। सिंध के अंदरूनी उसमें चले जाएं तो मैंने सिंध के अंदर सफर किया हुआ है, मैं आपको बताऊं, लिटरली वहां पे जितनी गुर्बत मैंने देखी है पूरे पाकिस्तान में शायद इतनी गुर्बत कहीं नहीं है। पंजाब के भी बहुत बुरे हालात होते हैं लेकिन इस तरह के मैडम, नहीं गुर्बत होते की कि बात, आपकी बात ठीक है, वो तो मजमूई पूरे मुल्क का मसला है, लेकिन आप जैसे ये पीपल्स पार्टी आपके बकौल अगर काम नहीं कर रही तो वफा का रवैया भी सिंध के साथ बेहतर नहीं है। देखें कराची बहुत बड़ा शहर है, उसको वो हिस्सा नहीं दिया जाता। उसके अलावा वो गैस की लोड शेडिंग, बिजली की लोड शेडिंग सिंध का मुकद्दर है। तो देखिए तो ना, बात ये है कि क्या आप खुद अलर्ट एंड एक्टिव हैं? अब मेरा घर है, अगर मैं इसके ऊपर तवज्जो नहीं दूंगी तो जो स्टाफ है मेरा, क्या वो देगा? जिनकी हुकूमत है उनको तवज्जो देने की जरूरत है ना, कि वो उनको काम करके दिखाएं कि हम ये काम करना चाहते हैं, इंडस्ट्रीज लगाएं, बेनजीर इनकम सपोर्ट से निकालें लोगों को और उनको इंडस्ट्रीज लगा के दें ताकि वो काम करें। जब वो काम करेंगे हालात बेहतर होंगे, तनख्वाह घर लेके जाएंगे, और जब अपने मेहनत की कमाई होगी तो फिर उसके बाद वो उसको जाया भी नहीं करेंगे, सही तरीके से उसको खर्च कर रहे होंगे। तो ये वाली चीजें बहुत इंपॉर्टेंट है कि जब तक हम खुद अपनी ऊपर तवज्जो नहीं देंगे, सिंध हुकूमत अगर उसको एक चीज मिली हुई है, इतनी बड़े सूबे को उनके ये लोग हैंडलर्स हैं, तो इनको चाहिए ना कि सिर्फ कमाने का जरिया ना बनाए ना। आप बताएं ना कितने अरब इनको हर बजट में मिलते हैं, कहाँ जाते हैं? कौन से स्कूल लगते हैं? उन स्कूलों में भैंसे बंधी हुई है, मैं बता रही हूँ आपको, लिटरली मैंने जाके अपनी आंखों से देखा हुआ है। टीचर्स होते ही नहीं है, और ऐसे टीचर्स जिन्हें शायद पाकिस्तान तक की स्पेलिंग ना लिखनी आती हो, उनको बोलना नहीं आता, उनके पास कोई नॉलेज नहीं है। कुछ तो देखें, कुछ तो तवज्जो दें। इंसानों की दुनिया है ये, लोग कहाँ से कहाँ भागे जा रहे हैं, और हम जो है कि हमारे पास वो आता है जी कि हम यहाँ पे आईटी का पार्क बनाना चाहते हैं, तो हमारे प्रोफेसर एक मिनिस्टर हैं, वो जनाब फरमाते हैं कि इसमें झूले लगेंगे क्या? तो वो मुंह सीधा करते हैं और इंडिया चले जाते हैं। और आज देखें आईटी में वो कहाँ है और हम कहाँ हैं। तो एक ही किस्म के लोग बार बार आने से सबसे बड़ी ये बात है कि स्टेल हो जाती है वो चीज, आगे तरक्की नहीं करती। अगर मुख्तलिफ दो पार्टी से हट के अगर वो तीसरी या चौथी या पांचवी या छठी इवन पार्टीज हैं, हर एक को उनके मैंडेट के हिसाब से मौका अगर देंगे तो फिर पाकिस्तान आगे तरक्की करेगा। वरना जो लोग जहाँ पे बैठे हैं उनका जो मिशन है वो सिर्फ वो मिशन ही पूरा होगा, उसके अलावा और कुछ नहीं होगा। पाकिस्तान बस, अब आगे मैं क्या बोलूँ, गॉड फॉरबिड कि पता नहीं 45% से नीचे गुर्बत जा चुकी है, इसके आगे कहाँ जाएगी और क्या होगा और क्या नहीं होगा, ये बहुत ज्यादा मुश्किल बात है। ठीक है मैडम, आप हमारे साथ ही रहिए। ज्ञानचंद साहब हैं, सेनेटर हैं पाकिस्तान, साबिका सेनेटर हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी के। अच्छा ज्ञान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ज्ञान साहब, हिकु त मुस्तफ़ा कमाल साहब जो जेको इहो बयानु हुयो गुल प्लाज़ा साने खां पोइ अचणु, ऐं उन सां गॾोगॾु छा उहो गुल प्लाज़ा साने खे मशकूक न पियो करे? पीपल्स पार्टी ठीकु आहे, टेक्निकल मसलो आहे जेको आहे त ज्ञानचंद साहब सां राब्तो न पियो थिए। अच्छा मैडम, ये जो सानिया पेश आया उसके बाद अचानक से ख्वाजा आसिफ साहब की तरफ से इस तरह का बयान आना, मुस्तफ़ा कमाल साहब की तरफ से इस तरह के बयान आना, उसके बाद नहीं समझती आपके ये जो सारा मामला है, कुछ ये जो सानिया है, जो वाक़या है, कोई मशकूक कहीं ना कहीं मशकूक होते हुए नज़र आ रहा है, क्या कहेंगी आप? देखिए इसके बारे में वहां पे जो लोग हैं, जो उनके इंटरव्यूज जो मैंने सुने और देखे हैं, जो करता धरता है वहां के, वो यही कहते हैं कि ये एक नेचुरल आग नहीं है। जिस तरह 911 में वो बिल्डिंग्स गिरी थी ना, सबने देखा कि वो कैसे वो बिल्डिंग्स गिरी हैं। तो बाद में जब पता चला कि वो उनको जगह जगह से काटा हुआ था और वहां पे बॉम्ब लगाए हुए थे, जिसकी वजह से बिल्कुल वो वर्टिकल उसमें शेप में आई है और नीचे आके गिर गई। तो अगर वो किसी जहाज के टकराने से गिरती तो वो बिल्कुल इस सूरत में ना गिरती, उनका मलबा इधर भी जाता उधर भी जाता और हर जगह वो उसका वो होता, वो सिर्फ वहीं पे सीधा जाके गिरी है। तो ये चीजें आस्ता आस्ता पता चलती हैं कि ये जान के की गई थी, खुद ब खुद नहीं हो गई थी। इसी तरह इस आग के बारे में भी कहा जाता है कि इसके दरवाजे बाहर से बंद कर दिए गए थे और बहुत छोटी छोटी, एक तो बना 98-99 में, कोई ये बात नहीं कि बहुत पुराना है
कि पुराने ज़माने का बना हुआ है इसलिए बहुत कंजेस्टेड है, कुछ इस तरह का। जब आप बनाते हैं एक बिल्डिंग तो क्या आपको ख़्याल नहीं होता कि हम इसमें थोड़ा-सा डिस्टेंस दें एक दुकान के दूसरे दुकान के बीच में, और जो गलियाँ हैं उसमें अलग-अलग करते हैं, जिस तरह ट्रैफ़िक हमारे यहाँ अलग-अलग हो गई है। एक सड़क पे सिर्फ़ जाएगी और एक सड़क पे आएगी। तो इस टाइप की चीज़ नहीं की जा सकती। यहाँ पे लोग अगर भाग रहे हैं एक तरफ को, तो वो दूसरा आदमी जो सामने से आ रहा है वो टकराएगा, गिरेगा, एक आदमी गिरेगा तो धड़ाधड़ सारे गिरेंगे। तो ये वाली प्रिकॉशंस क्यों नहीं ली जा सकती थी? 99 98 में बार-बार कह रही है, बहुत दूर नहीं था। अभी की बात है, बिल्कुल अभी की बात है। जब बना रहे थे तो सेफ्टी मेजर्स क्यों नहीं लिए गए? फिर वो इस तरह के वहाँ पे लोगों को जिसे कहते हैं शवाहिद मिले हैं जिसमें लगता है कि वाक़ई जानबूझ के हुआ है, क्योंकि जो इलेक्ट्रिक शॉक और इस तरह की चीज़ों से होता है वो बिल्कुल इस टाइप की ठीक है, आग नहीं होती जो बिल्कुल लगाई ऐसे गई, ठीक है। लगी अच्छा गई। अब्दुल्ला, ही जेका मैडम ॻाल्हि करे पई ऐं आमतौर ते इहो चयो बि वञे पियो, छा पुलिस या सरकार इन पासे को आहे उन्हनि जो रुख़ त वाक़ई को ईअं का हद सां कराई वई आहे, उन तरफ़ को इहे ॻाल्हियूं FIR बि दाख़िल थी वई आहे ऐं वॾे वज़ीर चयो बि सही त मुमकिन आहे कुझु गिरफ़्तारी बि थी सघनि थियूं, छा इहे इम्कान मौजूदु आहिनि या इन पासे सरकार कुझु सोचे पई? ॾिसो, हिन वक़्तु जेकी JIT रिपोर्ट आहे उनखे सील कयो वियो आहे। अञा रिपोर्ट पूरी मुकमल त थी न आहे, जांच शुरू न थी आहे। मतिलबु शुरू जेकी इनिशियल थी आहे त ॿाहिरि कीअं लॻी आहे उन हवाले सां, पर अञा ताईं अहिड़ियूं ॻाल्हियूं न निकितियूं आहिनि जिन में इहो चई सघिजे त बाहि लॻाई वई आहे। बाहि हुनखे अञा ताईं उहो चवंदा त बाहि कंहिं ॿार जे लाइटर ते कंहिं आर्टिफिशियल फ्लावर्स जे दुकान ते जेको शुरूआत थी, उनखां पोइ अचानक लॻी वई। हाणे उहो अचानक लॻण वारो जेको सीन आहे उहो क्लियर थियणु घुरिजे त हिकिड़े फ्लोर ते हेठियां लॻे थी पई, ग्राउंड फ्लोर ते उहो चौथे फ्लोर ते कीअं थी पहुची वञे, मेज़नाइन फ्लोर बि आहे हुन में, त एॾी वॾी बिल्डिंग में बाहि एतिरो कीअं थी फैलिजी वञे। ॿिए पासे जेके तव्हां ॿुधायो पिया त FIR थी वई आहे, CM जेको आहे उन FIR खे हींअर टाइम सील कराए छॾियो आहे, FIR बंदि पियल आहे ऐं FIR में जेको आहे सो कुझु इदारनि जी नाहिल ॾेखारी वई आहे ऐं थी सघे थो उन इदारनि जे सरबराहनि खे या इदारनि जे जेके माण्हू आहिनि मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। तंहिं करे जेको आहे हिन वक़्तु ताईं उहा FIR अञा ताईं सील थियल आहे ऐं FIR एक्सपोज़ या जेकी ज़ाहिर आहे उहा शो न कई वई आहे, तंहिं करे जेको आहे हिन वक़्तु उहा सील कई वई आहे। पर मां वधीक कंदो रहंदो जेके हिन मामले ते जेके न सिर्फ़ु दुकानदार ज़ाहिर करे उहो त मुतासिर आहिनि, उहो त चवंदा त बाहि लॻाई वई आहे, कुझु बि थियो आहे, पर आम माण्हू जेको हिनखे ॾिसणु आयो पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं या साफ़ ई हुजनि या कुझु बि हुजनि, पर जेको तज़ियो आहे उन तज़िये में ई ॿुधाईंदा त इहा का प्लांटेड थी सघे थी या इहो प्लान थी सघे थो पियो। जॾहिं जेको बल्दिया सानियो थियो हुयो, बल्दिया साने में अंदरि ॾिसो त तव्हां प्लांटेड केॾी वॾी बाहि ॾिनी वई ऐं माण्हू साड़िया विया हुआ ऐं अहिड़ी तरह उन में केमिकल वारो। हाणे त तज़िया कनि था पिया माण्हू सोशल मीडिया ते यूट्यूब ते अची करे उहो पेपर खयूं बाहि ॿारनि था पिया, उन में केमिकल जो बि शो कराइनि था पिया त केमिकल जी बाहि कीअं लॻंदी आहे ऐं जेकी आम बाहि आहे उहा कीअं लॻंदी आहे, उते उन्हनि जो पखिड़ केतिरी हूंदी आहे, केतिरे टाइम में उहो फैलिजी सघे थी पई। हाणे हिन बिल्डिंग में जेके मुकमल तौर ते बाहि लॻण खां पोइ उहा बिल्डिंग हिकु पासो किरी छो थो पए, किरे बि ईअं पई जीअं मैडम ॻाल्हि कई त 9/11 जो जेकी बिल्डिंग हुई उहा हेठि ई हली वई, दॿिजी वई। हाणे इहा दॿजण वारो मामिलो आहे, उहो कीअं हिकिड़ो पासो बिल्डिंग जो जेको गुल प्लाज़ा वारो पोयों पासो आहे, रंप प्लाज़ा खां पोयों DC ऑफिस जे भरिसां, उहो हिकु पासो ईअं अंदरि कीअं थो हली वञे, उहा बिल्डिंग छो थी किरे पई ऐं एतिरी बाहि जेको आहे उन सिर्फ़ु साइड खां हुई न, गेट जेके हुआ उहे अॻियां हुआ जिन गेटनि खे बाहि ॾिनी वई ऐं 2 गेट खुलियल ऐं ॿिन्ही गेटनि ते पहिरियों बाहि लॻी आहे। हिकिड़ी बाहि लॻी आहे, हिकिड़ी ग्राउंड फ्लोर वारे गेट ते लॻी आहे ऐं उहा गेट बंदि थी वई आहे। ॿियूं गेटियूं बंदि हुयूं, छो बंदि हुयूं उहो छो न पियो खुली सघनि? सॼी राति जेकॾहिं ऑपरेशन थियो आहे, जेकॾहिं उहो गेट बंदि बि हुया त ज़ाहिर ॻाल्हि आहे उते बंदि करण वारो चौकीदार बि हुयो त उहो खोले छॾियां, हिननि बाहि जो इतलाउ हुयो त उहो ऐं एतिरी वेंटिलेशन न हुई त माण्हू उते जेको आहे सो साहु खणी सघनि। उहो हीअ बिल्डिंगूं जीअं ॿुधाए मैडम त पुराणियूं आहिनि, तमामु पुराणियूं आहिनि, पर ॻाल्हि इहा त हुननि में सिस्टम त हले पियो। हींअर टाइम अंदरि तव्हां वञो आहे वॾी रौनक लॻी पई हुई ऐं लाइटिंग हुयूं ऐं लाइटिंग जा जेके मथां तव्हां पासा ॾिसो आहे त उन में जेके प्लांट लॻल आहिनि, AC प्लांट, उन गैस जी पाइपूं आहिनि, उन जे सां गॾु बिजली जी तारूं आहिनि, उहे माना छिड़ विछड़ लॻनि पियूं हुयूं, उन्हनि जी को बि प्लान सां उन्हनि जे कमु न कयो वियो हुयो। ऐं उनखां पोइ जॾहिं बाहि लॻी, बाहि लॻण खां पोइ ईअं ई तेज़ीअ सां जेको बाहि आहे ग्राउंड खां 4थे फ्लोर ते पहुची थी पई, 3 फ्लोर ते जेके ॿुधाइनि था पिया मेज़नाइन सां गॾु, उहे मुकमल तौर ते सड़ी था वञनि पिया ऐं सड़ण खां पोइ उनजो एॾो माना उनजो ताव ऐं जेको उहो आहे जो कंट्रोल न करे सघिया। हिकु त इदारा ॿुधाइनि पिया त असां वक़्त ते पहुता आहियूं, पर हक़ीक़त इहा आहे त जेके वक़्त ते पहुता बि आहिनि उनजो पाणी खुटल हुयो, ॿिया मामला हुया। जेकॾहिं पाणी उन्हनि खे उते मिली वञे या जेकॾहिं अंदरि गैस 2 DVR मिलियूं आहिनि, उहे JIT जे हवाले कयूं आहिनि। उन DVR खे अञा ताईं जेको ज़ाहिर न कयो वियो आहे या जेकॾहिं JIT में उनखे शो करायो वियो आहे। हाणे हीअ JIT टॉप सीक्रेट थी वई आहे
ऐं उहा JIT में उहे ख़बरूं एक्सपोज थींदियूं, शो थींदियूं, ज़ाहिर थींदियूं जेके ख़बरूं ज़ाहिर ॻाल्हि गवर्नमेंट ऐं इदारनि जे मफ़ाद में हूंदियूं। हाणे ॿियो जेको पासो आहे उहो अञा ताईं ज़ाहिर न थियो आहे। जीअं JIT बल्दे टाउन जी ठही हुई त उन में अलाए केतिरो टाइम लॻी वियो त उहा ज़ाहिर न थी पई थिए, ऐं उन में माण्हू जेके मुलविस हुआ उहे सरियाम कया विया, उन्हनि खे सज़ा न मिलियूं। हाणे बि ॾिसणो इहो आहे त जेके कुझु इदारनि जा माण्हू मुलाज़िम पकड़ींदा ऐं उन्हनि खे जेको आहे इनवॉल्व कंदा त तव्हां देरि छो पहुतव या कुझु बि कयो, पर माना ईअं तव्हांखे लॻे थो त भई माना कुझु खाना पूरी करे, कुझु नंढनि मुलाज़िमनि खे सज़ाऊं ॾेई या गिरफ़्तार करे, हा उनखे गिरफ़्तार करे खाना पूरी ॾिसण में अचे थो पियो त उअं ई थिए थो पियो। ठीक है मैडम, ॾेचो वञा थो। अच्छा मैडम, आज तहरीके इंसाफ उसके लिए जो है ना MQM पाकिस्तान की तरफ से सिंध असेंबली में वॉकआउट किया गया और ये मुतालबा सामने उनकी तरफ से आ रहा है कि भाई जब तक जुडिशल जो है ना कमीशन नहीं बनाई जाएगी इस साने पे, तब तक वो असेंबली के फ्लोर पे जो बिजनेस है वो चलने नहीं देंगे। तो क्या आप भी समझती हैं कि जुडिशल इंक्वायरी होनी चाहिए इस सारे साने के हवाले से? बिल्कुल होनी चाहिए। मेरे ख्याल में तो ये बहुत ज्यादा जरूरी है कि पता तो चले कि असल में हुआ क्या है। आप देखिए जिस तरह इस बिल्डिंग को बनाया गया था और पार्किंग मोस्ट प्रोबेबली नीचे रखी गई थी, लेकिन उसके बाद उसको छत पे ले गए, और जिस किस्म के खतरे का ये पता थोड़ी होता है कि AC का जो स्पार्क हो जाता है उससे आग लग जाती है, कोई और चीज, हजारों गैस सिलेंडर्स होंगे, गैस की चीजें होंगी जो लोगों ने लाइटें ऑन की हुई होती हैं अंदर, तो ये तो खतरा हर वक्त हो सकता है किसी भी चीज का। तो उसके लिए प्रिकॉशन भी तो होनी चाहिए। ऐसे ही बस बिल्डिंग बना दी और लोगों को अंदर डाल दिया, और इतनी दुकानें पहले शायद 112 या कुछ इस तरह की थी, उससे बढ़ा के उनको 118 या पता नहीं इससे भी ज्यादा कर दी गई। तो ये चीजें तो इसका बनाने वाले या ठेकेदार या उस इलाके के जो भी मजिस्ट्रेट हैं या जो आर्किटेक्ट हैं, उन सबको उसके ऊपर ध्यान देना चाहिए ना कि ये चीज खतरनाक हद तक उसको बढ़ाया जा रहा है, और अगर खुदा न खास्ता कोई हादसा हो जाता है तो उस पर काबू पाना मुश्किल हो जाएगा। आप ये देखें कि जो गाड़ियां आई आग बुझाने वाली, वो वही थी जो खान साहब ने डोनेट की थी यहाँ पे कराची में आके, उसके अलावा कोई गाड़ी नहीं है कराची में। जबकि इन लोगों की हुकूमतों को देखा जाए तो एक लामतना ही साल इनके ऊपर कायम है जिसके ऊपर इनकी हुकूमतें हैं, इनको किसी चीज का कोई ख्याल नहीं आता कि कुछ तो करें अपने लोगों के लिए। तालीम इन्होंने नहीं देनी, सेहत इन्होंने नहीं दे दी, 2 अस्पताल बना दिए गवर्नमेंट का और पता नहीं किसका, वही रोते रहेंगे हर वक्त हर प्रोग्राम में कि हमने ये कर दिया, हमने ये कर दिया, हमने ये कर दिया। स्कूलों की हालत देख ले, मैंने अभी आपको बताया, उसमें यहाँ भैंसें बंदी होती हैं, शादियां हो रही होती हैं, टीचर्स जो है वो आते ही नहीं है, उनको घर बैठे तनख्वाह मिलती है, स्टूडेंट्स होते ही नहीं है। मतलब ये क्या चाहते क्या है? पहुंच तो गए ये 14वीं सदी में, उससे भी और क्या पीछे जाना चाहते हैं, फिरौन के दौर में जाना चाहते हैं। ठीक है, खुद तो फिरौन बने हुए हैं, जाहिर है कोई इनके आगे बोल नहीं सकता, कोई कुछ कह नहीं सकता, कोई कुछ कहे तो हालत होती है ईमान मदारी। और फिर उसके मियाँ की तरह के आज वो चीफ जस्टिस साहब पूछ रहे हैं कि अच्छा वो वकील भी हैं। व्हाट इज दिस? तो उन्हें पता ही नहीं, ह्यूमन राइट्स के लोग वकील नहीं होते क्या? सही कह तो रही ये ठीक है। पता नहीं किधर लेके जा रहे हैं ये लोग इस मुल्क को, सिर्फ अपनी दौलत बढ़ाने के चक्कर में, इसके अलावा इनका कोई और अच्छा कोशिश हूंदी मुंहिंजी त ज्ञानचंद साहब सां राब्तो थिए ऐं ज्ञानचंद साहब जो बि जेको मौक़िफ़ आहे पीपल्स पार्टी जो जेको आहे उहो बि साम्हूं अचे, उन्हनि जो सम्झण जी कोशिशि कयूं त हू इन सॼे मामले खे कीअं ॾिसनि था। अब्दुल्ला, ही छा जेके DNA केतिरनि जेके प्रॉपर जेके लाश ॾिना अथनि, केतिरनि माण्हुनि खे जेके प्रॉपर उन जे वारसनि जा लाश मिली चुका आहिनि, छा चऊं अंग केतिरो आहे उनजो? कि माना जिस्म जे सां गॾु हुजे, जेकी लाश चइजे, बिल्कुलु उहो टोटल 16 लाश आहिनि, टोटल 16 लाश। उहे उन टाइम ई खणी विया हुया, बाक़ी लाश न आहिनि, बाक़ी आहिनि जिस्म जा हिसा टुकड़ा, उहे बि टुकड़ा उहे जेके सड़ियल खाक थियल, जंहिंमें हॾा कोयला जंहिंमें हॾा न सफ़ा कोयला बि उहे हाणे उहे लाश जेके वारसनि खे ॾियनि था पिया। ॾिसो हाणे वारस हिन टाइम एॾा पंहिंजे प्यारनि लाइ जेके परेशान माण्हू आहिनि, उहे पंहिंजा माण्हू त बचाए सघिया इन रेस्क्यूदारनि जी या हिननि जी नाइल जे करे, पर उहे माण्हू त उन्हनि खे न मिलिया, उन्हनि खे पंहिंजो पूरो लाश नथो मिले त हू पंहिंजे प्यारनि खे ॾिसी करे दफ़नाईंदा आहिनि, हू पंहिंजो जेको आहे इहो चैप्टर क्लोज़ कंदो आहे, असांजा माण्हू हाणे न रहिया आहिनि। हाणे हू इन ॿुॾतड़ में न सॼी उमिरि इन ॿुॾतड़ में रहंदा त असांजा माण्हू हिते विया ऐं मिलिया न आहिनि। हाणे ख़ाक हिकिड़ो इंसानु जो कंहिंजो प्यारो सड़ी वञे, एॾी अज़ियतनाक उनजी मौत मिले, उनखां पोइ जो वरी लाश बि न मिले, इंतिहाई दर्दनाक। हॾा ॾेई छॾियो कुंडी में त हीउ तुंहिंजो पुटु आहे, हीउ तुंहिंजो भेण आहे, तुंहिंजो भाउ आहे, हीउ लाश। हाणे अंदाज़ो कयो त उन सां कहिड़ी हालत हूंदी।
इहे DNA में जेके हाणे ॾियनि पिया 54 ॿुधाए पिया वञनि त 54 DNA टेस्ट करण खां पोइ उहे माण्हू टोटल जेको आहे टाइम हवाले कया आहिनि उहे माण्हू नथा चई सघूं लाश नथा चई सघूं उहे हेॾा जेको आहे हुनखे ॾेई करे भाई हीउ तव्हांजो फिलहाल माण्हू आहे हा ऐं हाणे त अॼु त मूंखे मुतासिरनि इहो पिणु चयो त यार असांखे जेके इहा बि ख़बर न आहे त उहे जेके हेॾा बि आहिनि उहे असांजे पंहिंजे माण्हुनि जा आहिनि या न आहिनि हाणे DNA टेस्ट असां वटि कहिड़ो इदारो प्रॉपर हिन टाइम में कमु कयो आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे प्रेशर जॾहिं पए थो त पोइ उनखां पोइ DNA वारो प्रोसेस आहे टाइम लॻंदो आहे हाणे हीअ उन टाइम कंदा हिकु ॾींहुं कंदा ॿिए ॾींहुं उनखे हलू ॾेई था छॾनि त भाई तुंहिंजो माण्हू आहे हाणे उहो मालिक त चेक न कराईंदो त मुंहिंजो माण्हू आहे या न आहे बहरहाल हुनखे उहे अफ़सोस सां चवणो थो पए त उहा हुनखे ॻंढड़ी ॾेई था छॾनि पिया त हीअ तव्हांजा माण्हू DNA जा कुझु टेस्टियूं आहिनि कुझु कनि पिया हाणे असांजी जेकी DNA लैब आहे जामशोरे में जेके मशहूरु लैब हुई उनखे मुख़्तलिफ़ जेके हुन हक़ीक़तूं रिपोर्ट ॾियण ते करे उनखे पोइ ते रखियो वियो आहे हाणे हिते जेको कराची यूनिवर्सिटी अंदरि लैब आहे उन में मोकिलींदा पिया ऐं उहे करे करे प्लांटेड बि DNA वठंदा आहिनि रिपोर्टूं जेके वठंदा आहिनि सदाईं सो हाणे इन ते वलालम त उहे माण्हुनि खे उहे पंहिंजा लाश मिलंदा पिया या इहो जेको आहे अघु पूरो करणो आहे मूंखे मुख़्तसिर ॿुधाए छॾियो त हिकु त जेको आहे ज्ञानचंद साहिब सां राब्तो थिए न पियो अच्छा मूंखे हीअ ॿुधाइजो त हीअ जेको दुकानदारनि खे जेको मुआवज़े वारो मामिलो आहे कमेटी जोड़ी वई हुई त वापारी अॻवाननि ते मुश्तमिल कमेटी हुई उहा किथे पहुती उनजो कमु किथे पहुतो आहे कीअं इनखे मुतबादिल जेको सिंध जे वॾे वज़ीर चयो त भई इनखे मुतबादिल हिकिड़ो हंधु ॾिनो वेंदो उन हंधु जो तइयुन थी सघियो आहे छा उहो मामिलो किथे पहुतो आहे ॾिसो हिन वक़्तु ताईं उहो अञा ताईं प्रोसेस में आहे प्रोसेस उहो जेको प्रोसेस असां वटि सिंध सॼी में हले थो पियो जंहिं हंधि असां वटि तरक़ियाती कम जो प्रोसेस तव्हां ॾिसो था पिया असांजे फाइल जो प्रोसेस तव्हां ॾिसंदा आहियो को अहिड़ो प्रोसेस आहे जेको प्रोसेस मेरिट ते ऐं क्लियर थी वञे तकिड़ो थी वञे को मेरिट ते न थींदो ऑटो न हलंदो इनखे मैन्युअल आहे उहो हलाइणो पवंदो हलाइण लाइ तव्हांखे ज़ाहिर ॻाल्हि ख़र्चु करिणो पवंदो हाणे साॻी सीन हिते बि ईअं थींदो हीअ जेके कम्यूनिटियूं ठाहियूं वियूं आहिनि उन्हनि जा कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि पर हाणे माण्हू उते कैंपुनि में परेशान था थी वञनि त भाई असांखे जेके डॉक्यूमेंट्स घुरनि था पिया असां करे दुकान में रखियल आहे तिजोरी में पियो हलो विया उहे बि सड़ी खाक थी विया आहिनि हाणे हुननि खे इहा ख़बर आहे त हुननि जो पंहिंजो जेको रिकॉर्ड आहे यूनियन वारनि जो उन यूनियन वारनि पंहिंजे रिकॉर्ड ते ॾिसनि असांजे जेकी प्रॉपर्टी आहे दुकान केतिरा असांजा हुया हाणे जेके असां वटि मौजूदु न आहिनि त उन्हनि वटि ज़रूरु मौजूदु हुजनि पर हाणे उहे बि माना मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त उहे बि चवनि त असांजे बि ज़ाहिर ॻाल्हि आहे यूनियन ऑफिस उहा बि सड़ी वई सो इन में हाणे उन में घणा मनपसंदि जा माण्हू जेके अचनि था पिया प्रेशर में अचनि था पिया फलाणे मथां अचनि था पिया त उन्हनि खे जेको आहे एडजस्ट कयो थो वञे पियो बाक़ी आम माण्हुनि खे थोरो हिन प्रोसेस में घेले पियो वञे त भाई तव्हां जेके डॉक्यूमेंट्स मुकमल करे अची त पोइ तव्हांखे ॾिसंदासीं उन लाइ अॼु कैंप क़ाइमु थियल आहे उन ॾींहं खां वठी जेको आहे ॿाहिरां पंहिंजो गुल प्लाज़ा जे ॿाहिरां यूनियन जी कैंप क़ाइमु थियल आहे कमेटी कैंप क़ाइमु थियल आहे उहे पंहिंजे डॉक्यूमेंट्स जेके आहिनि न आहिनि त बि कंहिंखां जेको आहे सो एडजस्ट करे या कंहिंखे माण्हू खां फ़ोनियूं कराए पहुचनि था पिया एंट्री कराइनि था पिया उहा वरी वापसि जेको यूनियन जी तरफ़ां स्क्रूटनी थींदी फाइनल थींदा ऐं क्लियर थियण खां पोइ जेको आहे उहो मथे वेंदा त जेकॾहिं हिननि जा दुकान आहिनि त उन्हनि खे एडजस्ट करण जी कुझु सिस्टम कयो वञे हिन टाइम ताईं एडजस्ट करण लाइ का बि सरकारी सतह ते मुतबादल जॻह अञा ताईं न कई वई आहे ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि त असां जेको आहे एडजस्ट कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ जेके गैर सरकारी तरीक़े सां जेके माण्हुनि खे ऐलान कया आहिनि उहे माण्हू उन्हनि खे एडजस्ट करण जे चकर में लॻा पिया आहिनि ॿिया मुख़्तलिफ़ इदारा आहिनि जेके इदारा उन्हनि खे एडजस्ट किथे करण जी कोशिशि करनि पिया ठीक है वड़ी मेहरबानी अब्दुल्ला सोलंकी बहुत शुक्रिया मैडम नुसरत भाई साहब आपने अपना कीमती वक्त दिया नाज़रीन तव्हां असांजे साथियुनि जी गुफ्तगू ॿुधी आहे वॾा सरकारी सतह ते ऐलान कया विया चयो वियो त 2 ॾींहंनि अंदरि जेके मुतासिरनि उन्हनि खे चेक ॾिना वेंदा अञा ताईं मुतासिरनि खे चेक न मिली सघिया आहिनि टोटल 8 ॼणा जेके आहिनि उहे उन्हनि जा कागज़ पत्र मुकमल करे मोकिलिया विया आहिनि पर अञा ताईं उन्हनि खे मुआवज़ो न मिली सघियो आहे उहे समय माण्हू जेके बेरोज़गार थिया आहिनि उन लाइ बि चयो त मुतबादिल हंधु ॾिनो वेंदो पर अञा ताईं सरकारी ऐलान रिवायती ऐलान वांगुरु ई आहिनि पर अञा ताईं उन्हनि माण्हुनि खे उहो मुतबादिल कारोबार करण लाइ को हंधु बि फ़राहम न कयो आहे नई सरकार अञा ताईं इहो ॿुधाए सघी आहे त कहिड़े हंधु कहिड़े प्लाज़ा में कहिड़े हंधि ते उन्हनि खे आर्ज़ी तौर ते दुकान ॾिना वेंदा ऐं हीउ जेको सॼो जेको गुल प्लाज़ा हो उनखे त हिन वक़्त ताईं सील कयो वियो आहे पर जेके मुतासिर आहिनि उहे पंहिंजे वारस जेके पंहिंजा अज़ीज़ आहिनि जेके सड़ी उते शहीद थी विया उन्हनि जे लाशनि लाइ बि परेशान हुया उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़े ॻंढनि जी सूरत में जेके लाश आहिनि उहे ॾिना विया आहिनि पर अञा ताईं उहे माण्हू पंहिंजे मुआवज़े जे ओसेड़े में वेठल आहिनि ऐं उमेदु कयूं था सरकार खां त ॿियनि ऐलाननि वांगुरु न हूंदो हिन भेरे इन्हनि जेके मुतासिर आहिनि गुल प्लाज़ा जा उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ जेके ऐलान कया विया आहिनि उन्हनि खे अमली जामो सरकार पाराईंदी अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले में मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अलावा